बिटशा मां ख़बर ॾींदा हलूं त प्रोफेसर डॉक्टर परवीन मुंशी वाइस चांसलर यूनिवर्सिटी ऑफ तसूफ़ एंड मॉडर्न साइंस बिटशा यूनिवर्सिटी पारां मुनक़द कयल एहतकाम पाकिस्तान सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त हिन मुल्क खे मुस्तहकम बणाइण लाइ असांखे ज़िम्मेवार बणायो वियो आहे। अल्लाह ताला पाकीज़गी खे पसंद कंदो आहे। मुस्तहकम माण्हुनि ऐं क़ौम तॾहिं ई पाक ऐं मुस्तहकम थींदी जॾहिं क़ौम मनफ़ी न हुजे। ही मुल्क अल्लाह ताला जी नेमत आहे। फ़र्द जी हैसियत सां असांजी ज़िम्मेवारी आहे त पंहिंजे मुल्क खे मुस्तहकम बणायूं। डायरेक्टर एकेडमिक्स डॉक्टर अख्तर अली चयो त असां जे मुल्क जो जियो पॉलिटिकल सूरत हाल दुनिया असांखे मुल्क जी तरक्की लाइ कम करण ते मजबूर कंदी ऐं पोइ आख़िरकार इहो ई थींदो। सेमिनार खे ख़िताब कंदे यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार प्रोफेसर डॉक्टर सईद ज़मान अली शाह चयो त असां पंहिंजे पाकिस्तान खे हिकु मुस्तहकम मुल्क बणाईंदासीं। इहो फ़र्द हिकु मतवाज़न ज़िंदगी गुज़ारींदो। इहो ई असांखे हिकु मुस्तहकम क़ौम ॾांहुं वधण मुमकिन बणाईंदो। जेकॾहिं असां मुतवाज़न ज़िंदगी गुज़ारींदासीं त असांखे मज़बूत पाकिस्तान नज़र ईंदो। ही मुल्क असांजी मज़बूत फ़ौज जे चादर सां मुस्तहकम आहे। इन मौक़े ते शागिर्दनि सेमिनार में मोहतरमा तइबा, मोहतरमा जवेरिया, मिस्टर उबैद ऐं ॿियनि मिली नगमा ऐं तकरीरूं कयूं। अल्लाह मदद कंदो जेकॾहिं असां पंहिंजी कम्यूनिटी जी ख़िदमत कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।